अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हां ख़बर ॾियूं था त सॼे संत जीअं काज़ी अहमद में बि सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां सक़ाफ़ती प्रोग्रामनि जो सिलसिलो जारी आहे। सक़ाफ़ती ॾींहं जे हवाले सां अॼु गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल काज़ी अहमद में शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। तक़रीब जी अॻुवानी स्कूल जे प्रिंसिपल उस्ताद अनवर इलाक़ो ऐं उस्ताद अब्दुल्ला चांडियो कई, जंहिंमें स्कूल जा शागिर्द तौर उस्ताद सिंध जे सक़ाफ़ती लिबास टोपी अजरक पटको पाए प्रोग्राम में वॾी अंग में शरीक थिया। प्रोग्राम में शागिर्दनि सिंध जे क़ौमी गीतनि ते झुमरियूं पाए क़ौमी रक़्स कयो। स्कूल जे प्रिंसिपल उस्ताद अनवर इलाक़ो ऐं उस्ताद अब्दुल्ला चांडियो ऐं शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 5 डिसंबर ते सक़ाफ़ती वेस पहिरें टोपियूं अजरक ऐं पटका पाए रोडनि ते निकिरी धरती मां ऐं सक़ाफ़त सां मुहबत जो इज़हार कबो। उन ॾींहुं सॼे सिंध में सभई हिकु जहिड़ो सक़ाफ़ती वेस पहिरें टोपी पटको पाए अजरक कुलनि ते रखी पंहिंजी सक़ाफ़त ते फ़ख़्रु महसूसु कंदा आहिनि। असांजी सिंध जी सक़ाफ़त में शलवार कमीस टोपी अजरक पटको कुहाड़ी ऐं महिमान नवाज़ी शामिल आहिनि। सक़ाफ़त जो ज़िंदा हुजणु क़ौमुनि जी बका ऐं हथियार हूंदो आहे। सक़ाफ़त क़ौमुनि जी सुञाणप हूंदी आहे। ख़बरों में अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।